कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अध्याय डहू श्रवण करी रहा सात संगत जी चो जय श्री कृष्ण। तो श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र महाराज चवंता पंहिंजी विभूतियों बुधाए रहे महिमा जेकिन प्रभु जा विशेष विशेष सार गुण छो जो भगवान चवंता मुझे महिमा जो गुणन जो कोई अंत कौन है इन करे सार रूप में विशेष रूप में मातो के पंहिंजा गुण महिमा बुधाया थो। तो भगवान चवंता अदिति माता जे 12 पुटन में विष्णु यानी वामन मां आया, ज्योतिन में किरण वारो सिज यानी सूर्य भगवान मां आया, 49 वायु देवताओं में मरीचि नाले वायु देवता, नक्षत्रन जो राजा चंद्र ए वेदन में साम वेद मां आया, देवताओं में राजा इंद्र मां आया, त इंद्रन में मन मां आया, प्राणन में ज्ञान शक्ति मां आया, मां 11 रुद्रन में शंकर मां आया। बोलो गौरी शंकर भगवान। समझंदा वञो ए यक्ष राक्षसन में धन जो स्वामी कुबेर देवता मां आया ए 8 वसुन में अग्नि देव मां आया। यानी जंहिंमें भी जेके देवता या तत्व विशेषण उहे भगवान चवंता मांजो ही रूप समझो। ए चोटीअ वारे पहाड़न में सुमेर पर्वत मां आया, पुरोहितन जो मुखी यानी देवताउन जो पुरोहित बृहस्पति मुखे जान, हे पार्थ सेनापतिन में कार्तिक ए जल राशि तलाहन में पानी जे स्रोत में समुद्र मां आया। चौ हरे राम। समुद्र यानी सरितपति। हाणे अॻिते ॿुधो भाई मां फ्लैशबैक कयो ऐसे बैठो हो ना सब ध्यान दो भगवान के गीता में। यो जेको तव्हांखे हिन महिल ॿुधायो यो कल ॿुधाए चुको हुयो मां, इहो मां दोहरायो मां, हाणे अॻिते तो चवां। हिन महिल जेको चवंदुमि वरी न दोहराईंदुमि, ध्यान सां ॿुधजो। भगवान चवंता हे अर्जुन मां महर्षिन में भृगु आहियां, भृगु ऋषि जे भगवान जे छातीअ ते लत हणी करे परीक्षा वरती। वचनन में हिकिड़ो अक्षर मां आया, कहिड़ो अक्षर आहे उहो? ओमकार जेको थींदो आहे न ईअं करे है न, वो ओमकार भगवान चवंता मां आया। सभिनी यज्ञन में जप यज्ञ मां आया। कई तरह जा यज्ञ थींदा आहिनि न भाई, हाँ उन्हनि यज्ञन में कहिड़ो यज्ञ आहे भगवान? जप यज्ञ। जप यज्ञ यानी जेको भगवान जो तव्हां नाम जपींदा आहियो उहो बि यज्ञ। वो जेॾी महिल बि जाते बि तव्हां चाहियो त यज्ञ करे था सघो। चओ हरे राम। ईअं गोपाल सहस्त्र नाम वेही करे पढ़ियो तव्हां त उन में घणा नाला आहिनि भगवान जा? 1000। वो समझो 1000 नालन सां छा थियो? तव्हांजो जप यज्ञ थियो, हा न भाई। त सभिनी यज्ञन में जप यज्ञ मां आया। कोई भी करे तो सके, इन में पंजकी भी लगण वारी कोने। नाम जपियो यज्ञ थियो। कलयुग योग न यज्ञ न ज्ञाना एक आधार राम गुण गाना। उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हलंदे चलंदे उठत बैठत सोवत नाम। पर कंडीशन अप्लाई श्रद्धा विश्वास। कंडीशन कहिड़ी आहे? सिक सां प्रेम सां नाम जपियो। यज्ञ थिया, हवन थिया, तपस्याऊं थी वयूं। श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। भगवान चवंता त अचल रहण वारन में हिमालय पर्वत पहाड़ मां आया। सभिनी वणन में पिपल जो वण
पीपल का पेड़ मां आया। ऐं सभिनी देव ऋषिन में देवर्षि नारद मुनि मां आया। नारायण 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 नारायण। नारद मुनि माया। गंधर्वन में चित्ररथ ऐं सिद्धन में कपिल मुनि मां आया। कपिल भगवान जी 24 अवतार में। हे अर्जुन हाणे अचो प्राणन में घोड़न में अमृत सां पैदा थियण वारो उच्चै श्रवा नाले जो घोड़ो मुंहिंजो ई अंश आहे, है न। ऐं हाथियुनि में ऐरावत नाले हाथी जेको राजा इंद्र खयो समुद्र मंथन में निकितो हो। ऐं माण्हुनि में राजा जेको थींदो आहे सभिनि खां मथे लेखियो वेंदो आहे, सभिनि ते शासन कंदो आहे, मूंखे ई ॼाण। मां शस्त्रनि में वज्र ऐं गायुनि में कामधेनु गऊ मां आहियां। शास्त्रनि में ॿुधायल रीत सां औलाद जी उत्पत्तीअ लाइ कामदेव आहियां, जेको बिना वासना बिना काम जे संतान उत्पत्तीअ जे लाइ धर्म रूप जेको काम हूंदो आहे उहो भगवान चवनि था मां आहियां। सर्पन में वासुकी सर्प माया। नांगन में शेषनाग माया। सर्प यानी जेके धरतीअ ते हलंदा आहिनि ऐं नांग आहिनि जेके पाणीअ में रहंदा आहिनि। शेषनाग कालीअ नाग शेषनाग काथे आहे? क्षीर सागर में पाणीअ में आहे न। त सांपन में भगवान केरु आहिनि ऐं नांगन में कहिड़ा आहिनि भगवान? सांपन में सर्पन में वासुकी ऐं नांगन में शेषनाग। वासुकी सर्प जी रसी ठाहे करे मंदराचल पर्वत सां समुद्र मंथन थियो। पाणीअ जे जीवन में उन्हनि जो राजा वरुण देवता मां आहियां। बोलो अमरलाल भगवान की। ध्यान जो भाई भगवान कृष्ण गीता में चवनि था त वरुण देवता मां ई आहियां। पितरनि में अर्यमा नाले पितरनि जो ईश्वर राज करण वारनि में यमराज मां आहियां। हे अर्जुन मां दैतन में प्रहलाद भगत आहियां। असुरकुल में थिया न प्रहलाद महाराज, कंहिंजा पुट हा? हिरण्यकश्यप जा। पर भक्त केॾा महान कि देवता भी चरण वंदन कन, ऋषि मुनि भी उन्हनि खे मस्तक झुकाईंदा आहिनि। उन जी कथाऊं भागवत में। उन्हनि जहिड़ा विश्वासी आहा भक्त कोई विरला थींदा आहिनि। त भगवान चवनि था दैतन में प्रहलाद मां आहियां। ऐं गिनती करण वारनि में वक़्त मां आहियां, समय मां आहियां। समय जो नालो काल आहे ऐं काल जो नालो मृत्यु बि आहे। गीता समझ में अचेव थी न? बढ़िया है न गीता, मतलब बढ़िया लगे थी न समझ में। जेकी जेकी विशेष शयूं भगवान चवनि था मां आहियां। मतलब थोड़ी इंटरेस्टिंग आहे न, वधीक दिमाग लगाइण जी जरूरत कोन्हे। चओ हरे राम। सौम्या हरी नहीं आई क्या? क्यों? वॾी ॻाल्हि आहे। छो काथे रहिजी वई भेणे? हाँ? श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। चइजोसि न छोरी मोबाइल लाइ थी अचे पई, भई मां महीनो ॿ ईंदमि लगातार, भई मोबाइल वठी ॾींदो महांगी, तॾहिं थी अचे सत्संग में। उन में बि सुखमनी चए थी सुबुह जो न ईंदीमांव मांजो टाइम न आहे उथण जो। उहो हिन महिल जो अधु कटींदी तूं बि त सेकेंड हैंड वठी ॾिजांसि मोबाइल, नई न वठी ॾिजांसि। अञा 2-4 ॾींहं गैप करे त अञा हल्की चइजोसि न, मतां वरी तव्हां चओसि सौम्या चइजांसि न। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अॼुकल्ह जा ॿार भाई ॾाढा खतरनाक जनरेशन आई आहे, नई जेकी आई आहे। हिकु बार रोटी खाई करे जूठा बर्तन रखी छॾी त मां चिल्लायोमांसि, चिल्लाइणु खपे न, डांटणु खपे कि न भाई ॿारनि खे सेखारण लाइ। मां छोरी तुंहिंजा जूठा बर्तन भांडा बासण तुंहिंजो पीउ खणंदो?
चाहिए तो क्या है, अगर उठा भी ले तो अच्छी बात है, बेटी की सिवाई तो कर रहे हो। हाँ तो असा भगवत गीता में छा पिया पढ़ूं सात संगत जी। हाँ, श्री कृष्ण गोविंद। हाँ, हेड़े गीता में ध्यान दो भाई। भगवान चवंता कि दैतन में प्रहलाद मां आया, गिनती करण वारन में समय टाइम मां आया। समय पूरो थी वेंदो आहे। समय पूरो थियो न, अॼु सुठा माण्हू हुजनि उन्हनि जो समय बि पूरो थी वेंदो आहे। कहिड़ा बि माण्हू हुजनि, समय कॾहिं टाइम इज़ अप, ख़त्म थी वेंदो आहे। समय ख़त्म न थींदो आहे, असांखे जेको लिमिटेड टाइम मिलियल आहे उहो ख़त्म थी वेंदो आहे। यानी असांजो व्यक्तिगत जेको जीवन जा पल, सांस, समय हुयो जेतिरो, उहो ख़त्म थी वियो। उन खां पोइ पेव करे दिन चार है साहुरे जाना, पोइ वरी वापसि ससुराल वञिणो पवंदो सभिनि खे, लेडीस हुजे चाहे जेंट्स। असांजो बि ससुराल अथव, कहिड़ो, भगवान जो घर। लगता है आवाज बढ़ेगी थोड़ी सी हो, बिना सीटी मारे, बिना आवाज गूंजे, लगता है ऐसा मेरे को। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण। बढ़ गई। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन। भले थोड़ी कम भी कर सकते हो, थोड़ी सी कम भी कर सकते हो अमन। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण। ओके। तो भगवान चवंता समय मां आया। प्राणिन में, मिरुन में शेर मां आया। शेर राजा थींदो आहे न जंगल जो। ऐं पखिन में गरुड़ मां आया। मां पवित्र करण वारन में हवा, शस्त्र धारण करण वारन में राम माया। चौ हरे राम। ऐं मच्छिन में मगर मच्छ माया। नदिन में श्री भागीरथी गंगा मां आया। हर हर गंगे। छो गंगा मैया प्रमुख आहे सभिनी नदियुनि में। सृष्टि जो आदि अंत ऐं विच भी मां ही आया। मां विद्याउनि में ब्रह्म विद्या ऐं पाण में झेड़ो करण वारनि लाइ फैसलो करण वारी ॻाल्हि मां आया। गुरुवार ॿुधायोमांव न, जेको वाद विवाद सच्चाई जे लाइ कयो वेंदो आहे, तर्क वितर्क शास्त्रार्थ कयो वेंदो आहे, उहो भगवान चवनि था मां आहियां, न कि हिक ॿिए खे नीचो ॾेखारण जे लाइ। चओ हरे कृष्ण। त वाद विवाद करण वारनि जो फैसलो करण वारो जेको हूंदो आहे, सच्चाईअ ते पहुचण जी कसौटी, उहा चर्चा, उहो शास्त्रार्थ मां आहियां। मां अक्षरनि में ओमकार न माफ़ कजो, मां पहिरियों त तव्हां अक्षरनि में ॿुधो कि भगवान चवनि था ओमकार मां आहियां। हाणे व्याकरण जे हिसाब सां था चवनि त अखरनि में मां अकार आहियां। छा आहियां? अकार यानी सम्झो था, अकार यानी न आजी मात्रा, आजी मात्रा। चओ कमल, त हिन में अ कोन्हे न, कोई आजी मात्रा कोन्हे, पर क ऐं मय जे अंदर बि अ तो उच्चारण नज़र नथो अचे। उहो छा आहे? उच्चारण थींदो आहे कमल, हा न। बाक़ी त जेकी मात्रा भाई चवंदो राम, त इन में अ नज़र आयो, लेकिन आजी मात्रा त आहे भगवान। राम में भी कृष्ण आहिनि कि न? राधा राम यानी मनमोहन राम। त अकार, संगीत में भी अकार जो ॾाढो महत्व है। सारे ग म प ध नि सा, पोइ इनखे अकार में ॻाईंदासीं। आ वधीक पोइ गोविंद खे चइजोसि त ढिड़िंग ढिड़िंग करे जेको ॻाईंदो आहे न, ईअं करे ॻाए ॾेखारींदो तव्हां। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।
अखरन में अकार मां ऐं काल जो भी महाकाल सभिनी के पालन पोषण करण वारो भी मां आहियां। महाकाल भी उहे ऐं पालन करण वारा भी उहे। ठीक है, अञा बचल तो भगवान जी विभूतियुनि जो वर्णन। श्री कृष्ण गोविंद।